सब खां पहिरियां त अवां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो अवां सभई पंहिंजी मसरूफ़ियतुनि मां टाइम कढी करे हिते कई आया अॼोके हिन ख़ासि लेक्चर खे ॿुधण जे लाइ। ऐं असांजो लेक्चर जो उनवान हूंदो शाह एंड नोशन ऑफ ऑप्टिमिज़म। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ में पुरुमीदीअ जो तसव्वुर एंड उन खां अॻु में जो आऊं फॉर्मली ही सॼो लेक्चर स्टार्ट कयां, बिफोर आई स्टार्ट दिस लेक्चर फॉर्मली आई वुड लाइक टू टेल यू two things. In fact, I would suggest you two things. When I was a student, my father used to tell me, recite Holy Quran every day, at least 2 pages with meaning. Recite Holy Quran at least 2 pages with meaning. When I was enrolled in the school. My teachers used to tell me, read addresses, the lectures of Hazrat Ali alayhi salam, Nahjul Balagha, the book, based on his addresses, khutbahs, with a meaning. And today, the first suggestion given by my father that every day one should read Holy Quran at least 2 pages, minimum, if not maximum, as much as you may read with meaning. The second is read at least 1 page of Nahjul Balagha, the khutbahs of Hazrat Ali alayhi salam, the great Imam of Muslims. 1 page with meaning every day. And today I suggest you the third thing on my behalf. Read at least 1 page of Risalo of Shah Abdul Latif Bhittai rahmatullah alayh daily with meaning. Risalo means a collection of his poetry. Well, formally now starting our lecture, my name is Professor Muneer ڈومڪي and I have been continuously giving talks on various themes of Hazrat Shah Abdul Latif Bhittai rahmatullah alayh in various public places. This is for the first time. We posted yesterday on our page Readers Academy of English Language and English Literature about this lecture program, lecture number 1, and date today is 17/1 and 2022, and it is Shah and notion of optimism. हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे सां तव्हां एग्री हुजो, मुतफ़िक़ हुजो या न हुजो, पर इहा हिकु हक़ीक़त आहे ऐं हिकु ज़मीनी हक़ीक़त आहे त असां मंझि हर ॿियो माण्हू अॼोके दौर में मायूस आहे, उदास आहे, परेशान आहे। पियो उन परेशानी ऐं उदासीअ जा असबाब जेके आहिनि, कारण आहिनि, उहे कसरत में आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ आहिनि। मुआशी मसइलो आहे, कंहिंसां ज़ाती को मसइलो आहे, कंहिंसां को इज्तिमाई को मसइलो आहे, को मुआशरती मसइलो आहे, या वरी कंहिंसां को ज़्यादती थिए थी, तशद्दुद थिए थो, कंहिं न कंहिं हवाले सां वन और अनदर फॉर्म और अ वे वी ऑल आर डिस्पॉन्डेंट, डिस्परेट, disappointed, gloomy and unhappy creatures living in the current times. अॼोके दौर में असां रहूं था। हाणे हीउ जेको शाह जो रिसालो आहे, इहो असांजे क़ौम जो हिकिड़ो वॾो अलमियो चइबो। ऐं हिनखे अलमियो उन करे चवां थो जो असां पंहिंजे हिन रहनुमा खे, शाह साहब खे, पंहिंजे रहबर खे, पंहिंजे मुर्शिद खे, पंहिंजे हिकिड़े सुठे गाइड खे छॾे करे असां ॿिया किताब त सवी पढ़ूं था पिया, पर रिसाले खे टाइम घटि था ॾियूं। हाणे लाखिण लतीफ़ जो ही रिसालो इंसानी अमली ज़िंदगीअ लाइ सरापा मशले राह आहे, ऐं जिन उनखे पढ़ियो तिन पिरायो। न फ़क़ति पिरायो, पर उन्हनि वॾो नाम बि कमायो। उहे सिख्या जे अमल मां बि गुज़रिया, पर वॾो नाम बि कमाए विया।
ऐं जिते असांखे हिन रिसाले में आफ़ाक़ी दर्स मिलनि था कसरत में, त उते ई वरी असांखे हिन ई रिसाले मंझि गुग पैचरनि ते पंधु कंदड़ उदास मायूस माण्हुनि जे लाइ रोशनीअ जा दग ऐं रस्ता बि चिटी तरह ॿुधाया विया आहिनि। पर शर्त इहो आहे त असांखे पढ़णु खपे। जीअं त मूं पहिरियों ई चयो त असीं सभु मजमूई तौरु अॼु जंहिं समाज में रहूं था उते मायूस आहियूं। हाणे उन मायूसीअ जा सबब मिलनि ई आहिनि। मुल्क जी सियासत जी नाकामी हुजे, मुआशी ॾेवालपणो हुजे, हर आए ॾींहं जी वधंदड़ महांगाई हुजे, ज़ाती का परेशानी हुजे, उदासी हुजे, ऐं अफ़लास हुजे, बुख अफ़लास हुजे, बेरोज़गारी हुजे, हर वक़्तु ऐं जिते किथे मायूसीअ जा कारा ककर शायल आहिनि। Then what to do? When we are gloomy, we are unhappy, we are facing a huge number of problems. What to do? We can't live or dwell deep into these problems for a long time. We are human beings. We have to come out from all these problems that I have discussed with you. Whether it's rising inflation, the poor economy of the country, the crippled economy of the country, the failed politics, individual problems we have, rising level of poverty is there, our unemployment is there. We have to come out from that. And for that, we have to understand one thing. Why are we upset? Why are we gloomy? Why are we disappointed? The question of why's answer of all these whys is found and given by this Risalo, Hazrat Shah Abdul Latif Bhittai. अॼोके हिन लेक्चर जा मजमूई तौर 3-4 पहलू हूंदा जिन खे असां ज़ेर बहस आणींदासीं। मां जो को ॻच वक़्तु न वठंदुसि, थोरो वठंदुसि, तक़रीबन कोशिशि कंदासीं त 50-60 मिंटनि जे अंदरि हिन सॼे लेक्चर जो जेको जोहर आहे, जेको तत्व आहे, जेको पैगाम आहे जामियो, उनखे ॾियण जी हिकिड़ी कोशिशि कंदुसि ऐं पंहिंजे पारां। पर हिन में तव्हांखे इनशाअल्लाह हिकिड़ी रूहानी तव्हां कैफ़ियत मां गुज़री वेंदव ऐं तव्हांखे वाक़ई महसूसु थींदो त शाह साहब वटि हर मसइले जो हल आहे, जंहिंखां असां सभु बेख़बर आहियूं। सभ खां पहिरियों मुंहिंजे हिन लेक्चर जो, अॼोके हिन लेक्चर जो शाह जी शाइरीअ में पुरउमीदी जो तसवर, पहिरियों जेको आस्पेक्ट आउं डिस्कस कंदुसि उहे काज़िज़ डिस्कस कंदुसि। कारण कहिड़ा आहिनि जंहिंजे करे मायूस असां सभु आहियूं। शाह साहब उन्हनि कारणनि खे, उन्हनि असबाबनि खे ॿुधाए थो जंहिंजे करे वी ऑल आर gloomy and unhappy. Second, negative effects of disappointment. त मायूसीअ जा मनफ़ी असरात कहिड़ा आहिनि जेकी ज़हननि ते पवनि था, इंसानी ज़ाती ज़िंदगी ते पवनि था ऐं इज्तमाही ज़िंदगी ते पवनि था। टियों और थर्ड असां डिस्कस कंदासीं त स्टेट ऑफ होपलेसनेस छा आहे, ख़ुदि नाउमीदीअ वारी कैफ़ियत कहिड़ी बला जो नालो आहे। ऐं फोर्थ एंड द लास्ट, we will discuss the solutions offered by this great universal poet of the world, Hazrat Shah Abdul Latif Bhittai rahmatullah alayh. हाणे मां कुझु शेर, छो जो जेसि ताईं असां रिसाले जो तज़किरो कयूं ऐं उनजो शेर न पढ़ूं त यानी रिसालो ऐं ख़ुदि शेर इहे अधूरा रहिजी वेंदा। शाह साहब फरमाइनि था सुर राम कली दास्तान नंबर 9 में, जीअं था पुछने अन्न खे, जीअं था पुछने अन्न खे तीअं जे पुछने अलाह, जीअं था पुछने अन्न खे तीअं जे पुछने अलाह, तरिड़ी लधाऊं राह लथने लुख लतीफ़ चए। लुख माना
उञ लुक गणती उदासी परेशानी। यानी छा साहब फरमाईंदा त जीअं माण्हू मटीरियल दुनिया में हिन मादे परस्ती दुनिया में माण्हू अन्न जे लाइ अनाज जे लाइ मानीअ लाइ जीअं पुछनि था ऐं तड़पनि था, ईअं जेकॾहिं अलाह खां रुॻो अलाह जो नालो अलाह जो ज़िक्र कनि त रिढ़ी लधाऊं राह, त रिढ़ी लधाऊं राह लथ्यने लुख लतीफ़ चए।